नाज़रीन, पीर जो ॻोठ वेझो फातिमा मॉडर्न पब्लिक एलिमेंट्री स्कूल बहार लाड़क में सकाफ़ती शानदार तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें स्कूली ॿारनि सिंधी लिबास पहिरें शानदार तकरीरूं कयूं ऐं टैबलोस पेश कया, जॾहिं त झुमरियूं हणी धरती माउ सां बेहद मोहब्बत जो इज़हार कयो। ॾिसूं था अब्दुल रज़ाक कलोड़ो जी रिपोर्ट। पीरगोट वेझो फातिमा मॉडर्न पब्लिक एलिमेंट्री स्कूल बहार लाड़के में सकाफ़ती शानदार तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें स्कूली ॿारनि सिंधी लिबास पहिरें शानदार तकरीरूं कयूं ऐं टैबलोस पेश कया, जिन सिंधी गीतनि ते रक़्स करे धरतीअ माउ सां बेहद मोहब्बत जो इज़हार कयो। उन सिलसिले में स्कूल जी इंतज़ामिया जो चवणो त सिंधी सकाफ़त हज़ारें साल क़दीम तहज़ीब आहे। सिंधी सकाफ़त असांखे हर दिल अज़ीज़ आहे। पंहिंजी सकाफ़त खे शानदार नमूने मल्हाए सिंध अमर सां वचन वरजायो आहे। अॼोको ॾींहुं ईद जे ॾींहं खां घटि न आहे। उन मौक़े ते सकाफ़ती तकरीब में मौजूदु अॻुवाणनि ऐं ॿारनि आवाज़ न्यूज़ खे ॿुधायो त असां टीचर्स बि इलाही महिनत कई आहे इन्हनि ॿारनि खे परफॉर्म कराइण लाइ। इलाही महिनत सां असां कमु कयो आहे। ईद वांगुरु ॾींहुं मल्हाईंदा आहियूं ऐं सभु पोइ ॾाढा ख़ुशि थींदा आहियूं। सभु टीचर्स बि असांखे इन सकाफ़त जी ॾियार जी तमामु घणी ख़ुशी थी आहे। हिन स्कूल में जेके असीं ॿारनि खे टेबलो प्रैक्टिस कराई आहे, उनमें उन ॿारनि खे बि तमामु घणी ख़ुशी थी आहे। असां हिन ॾींहं जो बेसब्रीअ सां इंतज़ारु कंदा आहियूं। ॾींहुं ॾाढी ख़ुशीअ सां मल्हाईंदा आहियूं। हिन ॾींहं लाइ असां सभु वेट कंदा आहियूं तमामु घणो। ही जीअं ॾिसो था तव्हां नंढड़नि ॿारनि केॾी ख़ुशी कई आहे। अजरक टोपी जेको असांजी सिंध जो शान आहे, मान आहे, उन रीते तमामु घणी तयारी करे आया आहिनि। स्कूल में अॼु ॿारनि सिंध सकाफ़त खे उजागर कयो आहे। उन्हनि अजरक टोपी पाए करे सिंध जी सकाफ़त खे नुमाया कयो। उहा उन्हनि जी सिंध जी निशानी आहे, सिंधी अजरक ऐं टोपी। ऐं असांजे ॿारनि हिते काफ़ी महिनत बि कई आहे। टेबलोस पेश कया आहिनि, खाका पेश कया आहिनि, डांसूं कयूं आहिनि, ॾाढी सुठी परफॉर्मेंस ॾिनी आहे। ॿारनि ॾाढो इंजॉय कयो आहे। जीअं त असां अॼु एकता जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं, जंहिंमें असांजा शागिर्द टीचरूं जेके आहिनि टेबलो ऐं तकरीरूं करे रहिया आहिनि ऐं असां ॾाढो मज़ो कयो आहे हिते। ऐं हिते असां फातिमा मॉडर्न में जीअं अजरक टोपी ॿियनि ॿार पाए सिंध खे सकाफ़त खे नुमायो करे रहिया आहिनि। असां सिंधी आहियूं ऐं असां पंहिंजो सिंधी कल्चर डे मल्हाए रहिया आहियूं ऐं हीअ असांजो टोपी ऐं अजरक असांजी सुञाणप आहे। हीअ सिर्फ़ु पाकिस्तान में न पर की पूरी दुनिया में असां हिन टोपी अजरक सां सिंधी सुञाणा वञूं था। ॾाढी ख़ुशी थी आहे त हीअ असां जेको मल्हायूं था अजरक टोपी, उनजी असां ॾाढी तयारी कई आहे। ऐं मुंहिंजो नालो इकरा फातिमा आहे। असांखे ॾाढो मज़ो अची रहियो आहे। असां ॾाढा सुहिणा ऐं प्यारा थी हिते आया आहियूं। जीअं असां टेबलोस ठाहिया आहिनि। सकाफ़त जो ॾियारु मल्हाए रहिया आहियूं पंहिंजे स्कूल मॉडल फातिमा स्कूल में। ऐं असांजे स्कूल में टेबला वग़ैरह स्पीचूं ऐं वग़ैरह वग़ैरह थिया आहिनि। असां ॾाढो ख़ुशि आहियूं। सकाफ़ती तकरीब में सिंधी सकाफ़त हथ जे हुनर जूं शयूं पिणु सजायूं वयूं, जॾहिं त आख़िर में ज़ंजीर ठाहे क़ौमी बदीअ जो सबूत ॾिनो वियो त सिंधी सभु गॾु आहियूं। कैमरामैन शकील कलोड़ो सां गॾु अब्दुल रज़ाक कलोड़ो, आवाज़ न्यूज़, पीर जो ॻोठ।